असांजा यही अहवाल आहिनि दिस अकबर ख़ान। असीं तव्हां सां सभु दुश्मनियूं विसारे मिटी करण था चाहियूं ऐं मां पंहिंजे सोट चाकर खान लाइ तव्हांजी धीउ जो संग वठण। बस बाजी ज़बान बंद रख। कावड़ छा लाइ था कयो दिस अकबर ख़ान? हिन शइ जी त शरीयती इजाज़त ॾिनी आहे, तॾहिं असां तव्हां खां घुर कई आहे। ऐं मूं इनकार कयो। बस हाणे हितां निकिरण जी कर। वञण खां पहिरीं रईस अकबर ख़ान मां हिकु दफ़े ॿीहर अर्ज़ु कंदुसि त तव्हां कावड़ खां हटी करे थोरो थधे दिमाग़ सां सोचे ॾिसो। बाबा असां बि तव्हांजी लेवल जा आहियूं ऐं रईस चाकर ख़ान खां वधीक तव्हांजी न्याणी लाइ ॿियो कहिड़ो रिश्तो हूंदो? मूं जवाब ॾिनो त इनखे जवाब ई सम्झो। हितां निकिरण जी कयो, न त दिलकारे जा अख़बार कढंदुसि। सोचण जी वधीक गुंजाइश ई कोन्हे का। वञा थो अकबर ख़ान, वञा थो, पर तव्हां हाणे मिट्टी खे ठुकराए दुश्मनी जो ॿिज छटियो आहे। हाणे त बसि हिन फसल खे लुहण जो इंतज़ारु कजी। फसल लुहण जी धमकी थो ॾे, ॼोड़ न वठंदासीं। कॾहिं बि मूं शिदत सां कंहिंखे एतिरो नाहे चाहियो जेतिरो ही दिलि मथां घर करे वई आहे। जेकर अकबर ख़ान रिश्ते ॾियण खां इनकार करे थो त पोइ मां पाण खे कीअं संभालींदुसि? चाकर ख़ान पाण खे संभालणो ई पवंदो। हिकु छोकिरी जे इश्क में पाण खे एतिरो नथो किराए सघी। न अञा त खोड़ सारा कम करणा आहिनि। अदाई बाबा जी कातिलनि खे उन्हनि जी सज़ा ॾियणी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।